तालीम का सिवा कुछ कोने, एजुकेशन का सिवा कुछ कोने। सिवाय सुठी तालीम जे, तालीम का सिवाय न असीं सुठा रागी पैदा करे सघंदासीं, न सुठा शाइर पैदा करे सघंदासीं। जेको शाइर खे ख़बर ही कान्हे कॉन्टेम्पररी दुनिया में पोइट्री कहिड़ी पई थिए, दुनिया में हिन वक्त पोइट्री जा ट्रेंड कहिड़ा आहिनि, पोस्ट मॉडर्निज्म जा थीम दुनिया में कहिड़ा आहिनि, उनखे ख़बर न हूंदी, हू कहिड़ी शाइरी प्रोड्यूस कंदो। पोइ त इहा ई शाइरी ईंदी जिते पाण ताड़ियूं वॼाईंदासीं, भित ते झिरकी यार पियो तिरकी। वॉट एल्स? कहिड़ी दुनिया में हींअर छा लिखियो पियो वञे, हींअर लिटरेरी दुनिया में ट्रेंड्स कहिड़ा आहिनि, उहो तालीम खां सवाइ मुमकिन कोन्हे। तालीम खां सवाइ मूसीक़ी में तव्हां अॻिते वधो, इहो मुमकिन कोन्हे। बुनियाद मुंहिंजो इन ॻाल्हि ते आहे, जड़ इन ॻाल्हि ते आहे त इनखे ठीकु करणो पवंदो। इन ते तव्हां सोचो, पंहिंजो रोल मिनिमाइज़ करे खणो, एक्स्ट्रा